नासिन असां ख़बर शेयर कंदासीं। अॻूणे सीनियर सूबाई वज़ीर सैयद हसन मुर्तज़ा जे क़यादत में पीपल्स पार्टी वफ़द स्पीकर राजा परवेज़ अशरफ सां मुलाक़ात लाइ पहुतो आहे। बिल्कुल नाज़रीन, अव्हांखे अपडेट कयूं त पीपी पंजाब जे जनरल सेक्रेटरी सैयद हसन मुर्तज़ा जी क़यादत में वफ़द स्पीकर हाउस इस्लामाबाद में राजा परवेज़ अशरफ सां मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात दौरान अहम मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं आहिनि। अव्हांखे अपडेट कयूं त मुलाक़ात में मुल्की सियासत, क़ौमी असेंबली में तहरीक इंसाफ़ जे मेंबरनि जे इस्तीफ़ा जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल कई वई आहे। अव्हांखे अपडेट कयूं त क़ौमी असेंबली जे स्पीकर सां मुलाक़ात दौरान पीपी वफ़द पारां सियासी ऐं पार्लियामानी मामलनि ते बि ॻाल्हियूं कयूं वयूं आहिनि। ख़बर अव्हांखे ॾियो पिया क़ौमी असेंबली जे स्पीकर सां मुलाक़ात दौरान पीपल्स पार्टी वफ़द पारां सियासी ऐं ॿी ॻाल्हि ॿोल बि कई वई। अॻूणे सीनियर सूबाई वज़ीर सैयद हसन मुर्तज़ा जी क़यादत में पीपल्स पार्टी वफ़द स्पीकर राजा परवेज़ अशरफ सां मुलाक़ात कई आहे। अव्हांखे अपडेट कयूं स्पीकर राजा परवेज़ अशरफ सां मुलाक़ात कई वई। पीपल्स पार्टी पंजाब जे जनरल सेक्रेटरी सैयद हसन मुर्तज़ा जी क़यादत में वफ़द स्पीकर हाउस इस्लामाबाद राजा परवेज़ अशरफ सां मुलाक़ात कई। बिल्कुल नाज़रीन, अव्हांखे अपडेट कयूं त अॻूणे सीनियर सूबाई वज़ीर सैयद हसन मुर्तज़ा जी क़यादत में पीपी वफ़द जी स्पीकर राजा परवेज़ अशरफ सां मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात दौरान अहम मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं आहिनि। पीपी पंजाब जे जनरल सेक्रेटरी सैयद हसन मुर्तज़ा जी क़यादत में वफ़द स्पीकर हाउस इस्लामाबाद में राजा परवेज़ अशरफ सां मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात में मुल्की सियासत, क़ौमी असेंबली में तहरीक इंसाफ़ जे मेंबर्स जे इस्तीफ़ा मंज़ूर थियण बाद पैदा थियल सूरत हाल ते गौर वीचार कयो वियो आहे। अव्हांखे अपडेट कयूं पिया क़ौमी असेंबली जे स्पीकर सां मुलाक़ात दौरान पीपल्स पार्टी वफ़द पारां सियासी ऐं पार्लियामानी मामलनि ते बि ॻाल्हि ॿोल कई वई आहे। अव्हांखे अपडेट कयूं त अॻूणे सीनियर सूबाई वज़ीर सैयद हसन मुर्तज़ा जी क़यादत में पीपी वफ़द जी स्पीकर राजा परवेज़ अशरफ सां मुलाक़ात थी आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील लाइ असां लाइन ते मौजूदु आहे केटी न्यूज़ जो रिपोर्टर खुदा बख्श ॼण। जी खुदा बख्श, तफ़सील ॾिजो। जी पंजाब जे साबिक़ सीनियर सूबाई वज़ीर ऐं पंजाब असेंबली में पीपल्स पार्टी जे पार्लिमानी लीडर सैयद हसन मुर्तज़ा जी क़यादत में पंजाब जे पार्लियामेंटेरियन जो आला सतही वफ़द अॼु इस्लामाबाद में स्पीकर क़ौमी असेंबली राजा परवेज़ अशरफ सां मुलाक़ात कई आहे। जेको मुलाक़ात जेको स्पीकर हाउस इस्लामाबाद में थी है, जंहिंमें मुख़्तलिफ़ मुल्की ऐं ख़ासि करे पंजाब जी सियासत जे हवाले सां ख़्यालनि जी ॾे वठि थी आहे। इन हवाले सां क़ौमी असेंबली में तहरीक इंसाफ़ जे इस्तीफ़नि समेत मुल्क जी मजमूई सूरत हाल ते ॻाल्हियूं थियूं आहिनि। मुलाक़ात में पीपल्स पार्टी जी साबिक़ एमपीए शाज़िया आबिद, MNA इनायत अली शाह, राय शाहजहां भट्टी चौधरी लखी, सरदार अजहर एडवोकेट समेत पंजाब जा मुख़्तलिफ़ जेको साबिक़ पार्लियामेंटेरियन मौजूद हुआ। जंहिं मुलाक़ात में पंजाब जे ईंदड़ इलेक्शन जे हवाले सां बि ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ खुदा बख्श ॼण।